इमरान खान की हुकूमत मुझो पासपोर्ट रद्द करायो हो, मूं वटि 4 साल पासपोर्ट न हो। ॾे वापस अचण पिए चाहियो, नई हुकूमत पासपोर्ट जारी कयो। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर सागटार चयो आहे पाकिस्तान हिन वक़्तु बदतरीन मौशी सूरतहाल जे वटि चढ़ियल आहे। इमरान नियासी जी हुकूमत में मतस कूड़ा केस ठाहिया विया। रुपए खे बहितर करण संदन पहिरीं अॻियत आहे। सियासत हिक पासे रखी मुल्क जे मुफ़ाद लाइ कमु करणो आहे। हू कंहिंजी डील ते यकीन नथा रखनि। नाड़े वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक़डार उहिदे जो कसम खणण बाद इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश। घर वज़ीर राणा सनाउल्लाह इसाक़डार सां गॾु एहतसाब अदालत पहुतो। इसाक़डार जा दाइमी गिरफ़्तारी वारंट रद्द करण वारी दरख़्वास्त ते नोटिस जारी। एहतसाब अदालत ॿुधणी मुलतवी कंदे 7 अक्टूबर ताईं जवाब तलब करे वरितो। इंटरबैंक में रुपयो वधीक सधारो, डॉलर $1.91 सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 230 रुपए जो थी वियो। हफ़्ते अंदर डॉलर की क़ीमत में $7.65 लाख। स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो हाकारी रुझान। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में 100 इंडेक्स 218 पॉइंट्स के इजाफे बाद 41,737 ते अची वियो। आर्मी चीफ पारां शहजादे मोहम्मद बिन सलमान के सऊदी जो वज़ीर आज़म थियण ते वाधायूं। ISPR मौसम पाक फौज जे सिपा सालार जनरल कमर जावेद बाजवा सलमान बिन अब्दुल अज़ीज़ के बचाव वारो वसीर थियण ते पिण वाधायूं ॾिनियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त सऊदी अरब खे दुनिया में मुनफ़रद मुक़ाम हासिल आहे। पाकिस्तान सऊदी अरब जे मुस्लिम दुनिया में मुक़ाम खे तस्लीम करे थो। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास अॼु शाम 4 वॻे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि थींदो। इजलास में आला अस्करी क़यादत, वफ़ाक़ी वज़ीर, गुजनि इदारनि जा सरबराह ऐं ॿिया शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म हाउस ऑडियो लीक्स ऐं क़ौमी सलामती जे ॿिनि मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। ज़रीन मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ काबीना मेंबरनि खे अमेरिकी जे दौरे बाबति एतमाद में वठंदो। इजलास में सियासी ऐं मौशी सूरतहाल ते बि सलाह मशवरा थींदा। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग पिण ॾिनी वेंदी। ऑडियो लीक्स इमरान खान जी कौल समेत ॿिनि सियासी मामलनि ते मेंबरनि खां राया वरिता वेंदा। निजकारी बाबति काबीना कमेटी जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। नए आर्मी चीफ की मुक़ररी जो फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। पाकिस्तान जा समूरा इदारा ख़ुदमुख्तियार आहिनि। जोहरी क़दमनि ते यकीन रखूं था। इमरान खान के आईन कानून मूजिबि हटाए वियो। कंहिं बग़ैर आईनी क़दम जा हिमायत नथा कनि। परॾी मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु रिसाले खे इंटरव्यू में चयो आहे पाकिस्तान अमेरिका सां बहितर लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे ऐं हू मुस्तक़बिल में अमेरिका सां लाॻापनि खे नए रुख़ में खणी वञणु चाहिनि था। चीन सदाईं ॾुखे वक़्त में पाकिस्तान जी मदद कई आहे। जेसीं ताईं अमेरिका ऐं चीन गॾिजी कमु न कंदा तेसीं ताईं मौसमियाती तब्दीली जो मुक़ाबिलो नथो करे सघिजे। भारत इमदाद जी आस न कई आहे। खेनि भारत मां उमीद बि नाहे। मोरबी 3 करोड़ 3 लख माण्हू मुतासिर थिया। आलमी बिरादरी मुसीबत जी हिन घड़ी में पाकिस्तान जो साथ ॾे। असांखे मईशत ॿीहर मुस्तहकम करणी आहे। ईंदड़ नलकारनि खे मुंहुं ॾियण लाइ असांखे तयारी करणी पवंदी। वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान खान खे परॾी फंडिंग में मुल्क में नफ़े पकिड़ण लाइ ॾिनी वई। मुल्क जी नाज़ुक सूरतहाल में सियासत खे अॻिते थियण नामुनासिब आहे। अमेरिका पाकिस्तान के हथियारनि जी फ़राहमी बाबति भारतीय एतिराज़ रद्द करे छॾियो। अमेरिका जे परॾेही मामलनि वारे वज़ीर टोनी ब्लिंकन चयो आहे पाकिस्तान ऐं ख़िते जे ॿिनि मुल्कनि खे दहशतगर्दीअ जो ख़तरो आहे ऐं दहशतगर्दी जा ख़तरा जे मुफ़ाद में नाहिनि। पाकिस्तान खे ॾिनल हथियारनि खे बरक़रार रखणु अमेरिका जी ज़िम्मेवारी आहे।
पाकिस्तान जो F-16 वारो प्रोग्राम दहशतगर्दी के खतरन के मुंह ॾियण लाइ आहे। पाकिस्तान लाइ ही के नवा जहाज़, नओं निज़ाम ऐं नवा हथियार नाहिन। अमेरिकी पड़ी वज़ीर मौसद हू जंहिंखे फ़ौजी साज़ ऐं सामान ॾींदा आहिनि उन्हनि खे बरक़रार रखण संदन फर्ज़ आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस जे दौरे खां पोइ अडियाला जेल अमले जी मौत के ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतरुल्लाह चयो आहे त इहो इंसानी हक़नि जो मामलो आहे। हिन अदालती इख़्तियारनि जे दायरे में नथो अचे। इंसानी हक़नि वारी कमीशन इन मामले ते कमु करे रही आहे। जांच जो हुकुम ॾिनो आहे। सिंध में मलेरिया के केसनि में वाध जारी, 4,583 नवा केस आहे। सेहत खाते जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि मलेरिया जा सभिनी खां वधीक 1,541 लाड़काणे में ज़ाहिर थिया आहिनि। कराची में 129, हैदराबाद में 1,972, मीर प्रकाश में 705 केस साम्हूं आया। शेख बनज़ीराबाद खां 132 लाड़काणे में सखर मां मलेरिया जा 304 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। जोही ऐं बिरपासे मां गुज़िरियल 28 ॾींहनि खां बोझ जो पाणी मुमकान लथियो। जोही दादू रोड बहाल नथी सघियो। ट्रैक्टर ट्राली सां गॾु ॿेड़ी सर्विस जारी। बरसाती पाणी बीठल हुजण सबबि मलेरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ीअ जूं बीमारियूं पकिड़िजण लॻियूं।